जो दोस्त माशूक बलूच मां यूट्यूब चैनल ते तव्हांखे रिक्वेस्ट त ॾाढी कई आहे। हाणे उहा त तव्हांखे ख़बर आहे त मां जंहिं बि फैन सां मिलंदो आहियां, जहिड़े बि दोस्त सां मिलंदो आहियां, उनखां पैसा वठणु मुंहिंजी जेको सो उसूल में न आहे। जेके टिकटॉकर ॿिया पैसा वठंदा आहिनि वीडियो ठाहिण जा, तो मां पैसा न वठंदुसि। ऐं मां कोशिशि कंदुसि त मां टोटल भाइरनि खे सपोर्ट कयां। सपोर्ट जो मतिलबु इहो आहे त अगरि मां तव्हांखे सपोर्ट कयां पियो थो त पोइ तव्हांजो बि फ़र्ज़ु थो थिए त तव्हां मूंखे सपोर्ट कयो। टिकटॉक ते काफ़ी माण्हू मूंखां पुछा कंदा आहिनि त यार तूं बैकग्राउंड साउंड कीअं ॾींदो आहीं वीडियोनि ते, ऐं तुंहिंजा लिपसिंग कीअं हूंदा आहिनि, तुंहिंजो रिज़ल्ट कीअं हूंदो आहे। पोइ मां कोशिशि कंदुसि त 2-3 व्लॉग हिन आईडी ते ठाहियां ऐं व्लॉग बि ठाहियां। व्लॉग सां गॾोगॾु तव्हांखे टिकटॉक जे बारे में बि आइडिया ॾियां त कीअं वायरल थींदो आहे ऐं कहिड़े हिसाब किताब सां तव्हांजा वीडियो फॉर यू में हलंदा। त फॉर यू में तव्हांखे ख़बर आहे त टिकटॉक सभ खां पहिरियां रिज़ल्ट सुठो घुरंदो आहे। वीडियो जो रिज़ल्ट जेको सुठो हूंदो न त तव्हांजो ऑटोमेटिकली वीडियो फॉर यू में बि वेंदो ऐं ट्रेंडिंग में बि हलंदो। रिज़ल्ट सुठे करण जे लाइ हाणे असां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हर माण्हू त अमीर न आहे जो खणी आईफोन वठे, जीअं मां नथो वठी सघां। सो असां वटि इहो एंड्रॉइड मोबाइल आहे। उन मोबाइल में तव्हां आईफोन जो रिज़ल्ट कीअं कंदव जो तव्हां कैपकट डाउनलोड कयो, प्ले स्टोर में वञो, कैपकट डाउनलोड कयो। उन कैपकट में बहितरीनु ऑप्शन आहिनि। उहा ऑप्शन तव्हां वञी ॾिसंदव त बिल्कुलु आईफोन जा ऑप्शन हूंदा ऐं उनजो रिज़ल्ट अगरि नॉर्मल वीडियो में बि तव्हां अपलोड कंदव त एडिटिंग अहिड़ी आहे जो आईफोन में अची वेंदव। उहो जेॾीमहिल तव्हां वीडियो कैपकट में सेटिंग करे छॾींदव उनजो, त उन खां पोइ तव्हां उन में वीडियो जे हिसाब किताब सां बैकग्राउंड साउंड ॾींदवसि। बैकग्राउंड साउंड मतिलबु कीअं त को बि साउंड ॾिसो था, को मतिलबु फ़नी आहे त फ़नी साउंड ॾींदवसि। अगरि मतिलबु सैड वीडियो आहे त सैड साउंड ॾींदवसि। अगरि रोमांटिक वीडियो आहे त रोमांटिक साउंड ॾींदवसि। उहो माना वीडियो जे हिसाब सां तव्हां पंहिंजो माइंड खे संभाले करे सर्च करे तव्हां उहो वीडियो जे हिसाब सां तव्हां सम्झाइजोसि। बाक़ी इनशाला मां तव्हांखे सपोर्ट कंदो रहंदुसि। जीअं तव्हां भाइरनि मूंखे सपोर्ट कयो आहे, मां तव्हां सभिनीनि भाइरनि खे सपोर्ट कंदो रहंदुसि। ऐं हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त इन वीडियो ॾिसण खां पोइ जंहिं बि दोस्त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उहो चैनल सब्सक्राइब करे, ताकी अगरि मां फैननि खां पैसा नथो वठां त अंग्रेज़नि खां थो वठां। अंग्रेज़नि में बि तव्हांखे जेकॾहिं एतिराज़ु आहे त पोइ भली अंगूठो न हणिजो, ठीकु आहे। बाक़ी अलाह पाक ख़ैरु रखंदो, तव्हांखे अलाह पाक ख़ुशि रखे। इनशाला वरी गॾु ई हूंदासीं। ऐं जेको बि मतिलबु तव्हांखे अगरि सम्झ में न आयो त मूंखे कमेंट करे ॿुधाइजो त तव्हांखे हे ॻाल्हि सम्झ में न अची वई, त मां नेक्स्ट वीडियो जेको तव्हांजे लाइ ठाहींदुसि टिकटॉक जे हवाले सां, उहो इनशाला तव्हांखे उन मौज़ू ते मां तव्हांखे सम्झाईंदुसि। सो कोशिशि कयो त घणे खां घणो जेको वीडियो आहे न, उहो वीडियो जो रिज़ल्ट सुठो कयो। लोकेशन जो परवाह न आहे। को माण्हू पुछा कंदा आहिनि त को टाइम कहिड़ो हूंदो आहे वीडियो जो, टाइम कहिड़ो हूंदो आहे, कहिड़े टाइम ते अपलोड कयूं। टाइम ते बि न आहे, को बि न आहे इशू टाइम ते। ऐं कोशिशि कयो 1-2 आइडियूं ॿियूं बि ठाहियो, जंहिंमें माना शेयर लाज़मी कयो, माना ॿिए आईडी ते फेक आईडी ते वञी उन में शेयर कयोसि। ऐं को बि टाइम न आहे, जेॾीमहिल बि तव्हां अपलोड कंदव वीडियो जो रिज़ल्ट सुठो हूंदो, तव्हांजो वीडियो ट्रेंडिंग में हलंदो। बाक़ी अञा बि जेकॾहिं सम्झ में न ईंदो, इनशाला नेक्स्ट वीडियो में मां तव्हांखे सम्झाईंदो रहंदुसि। तव्हांखे जेका ॻाल्हि सम्झ में नथी अचे उहा कमेंट करे मूंखे ॿुधाइजो। थैंक यू। छड़ा एताज़ ज़िंदाबाद।